सांगड़ मां खे ख़बर ॾींदा आहियूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी की रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायतुनि ते सॼे ज़िले में अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखण ऐं ॾोहारियुनि जे ख़ात्मे लाइ कार्रवायूं जारी आहिनि। उन सिलसिले में एसएचओ चंजो आदम इम्तियाज़ अली ख्वावड़ पंहिंजे मातहत अमले सां गॾिजी इक़दामी क़तल, पुलिस मुक़ाबले ऐं गैर क़ानूनी हथियार रखण जी केसनि में मुलविस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में एजाज़ अली कातियार, जंहिं वटां हिकु 30 बोर पिस्टल ऐं 3 गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि, जॾहिं त जवाबदार गुलाम हुसैन खोखर वटां हिकु 30 बोर पिस्टल ऐं 2 गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। जॾहिं त ॿी कार्रवाईअ में फुर जे केस में घुर्बल ॿिनि जवाबदारनि इरफान अली शाह ऐं मुबीन अहमद बलोच खे गिरफ़्तार कियो वियो आहे ऐं संदन कब्ज़े मां रियाज़ अली ख़ासकेली जो फुर थियल मोबाइल फ़ोन हथ कयो वियो आहे। एसएचओ बेरानी वसीम अहमद अरबाब इक़दामी क़तल केस में मुलविस जवाबदार अली गोर उमरीअ खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां वारदात में इस्तेमालु थियल हिकु पिस्टल हथ करे वरितो आहे। एसएचओ शहदादपुर नबी बख्श जलबानी, 2 मंशा ते फरोश अब्दुल कादिर ऐं महमद ज़ानूर खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 20 लीटर देसी शराब हथ करे मंशात एक्ट जे कलमनि तहत 2 अलॻि अलॻि केस दाख़िल करे छॾिया आहिनि।